ब्रेकिंग न्यूज़ आरासी नवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर में अॻूणे वॾे वज़ीर जे दौर में शहरियुनि खे मिठो पाणी फ़राहम करण वारो फिल्टर प्लांट बंदि हुअण करे शहरी पीअण जे पाणीअ लाइ सख़्तु परेशान आहिनि। सैयद काइम अली शाह जे दौर में 1.5 अरब रुपयनि जी लागत सां ठहियल प्लांट बंदि हुजण करे शहरी मिठे पाणी खां महरूम आहिनि। शहरी पीअण जो मिठो पाणी पैसनि एवज़ या ॾोरान इलाइक़नि खां भरे अचण ते मजबूर आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त रमज़ान जे भलारे महीने में सहरी ऐं अफ़्तार जे वक़्त लाइ पाणी लाइ परेशान आहियूं। शहरियुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी पीअण जे पाणी जो मसइलो हल कयो वञे। खैरपुर में अॻूणे वॾे वज़ीर जे दौर में शहरियुनि खे मिठो पाणी फ़राहम करण वारो फिल्टर प्लांट बंदि हुअण करे शहरी पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। सैयद काइम अली शाह जे दौर में 1.5 अरब रुपयनि जी लागत सां ठहियल प्लांट बंदि हुजण करे शहरी मिठे पाणी खां महरूम आहिनि। खैरपुर में अॻूणे वॾे वज़ीर जे दौर में शहरियुनि खे मिठो पाणी फ़राहम करण वारो फिल्टर प्लांट बंदि हुअण करे शहरी पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं खैरपुर मां आवाज़ जे रिपोर्टर शकील जामली खां। शकील, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ही सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह जो अबाणो शहर खैरपुर हिन वक़्तु लावाज़ हालत में आहे। पब्लिक हेल्थ जी नाअहली सबबि खैरपुर जा शहरी जेके आहिनि उहे पीअण जे मिठे पाणी जे लाइ सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां शहरियुनि जो चवणु आहे त अरबनि रुपयनि जी लागत सां क़ाइमु थियल वाटर फिल्टर प्लांट जेको आहे हिन वक़्तु नाकारा बणियल आहिनि। अरबे रुपया जी जूं स्कीमूं ऐं करोड़नि रुपयनि जी जेका बजट आहे उहा ख़बर न आहे किथे ख़र्च थिए थी। हिन रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने में बि शहरी सहरी ऐं अफ़्तारी जे वक़्तु जेको आहे पीअण जे मिठे पाणी जे लाइ परेशान आहिनि। शहरियुनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त अरबे रुपयनि जी स्कीमुनि ऐं करोड़नि रुपयनि जी बजट जे हवाले सां जेको आहे जेके करप्शन जा इंकशाफ साम्हूं आया आहिनि उन्हनि जी इंक्वायरी करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। ठीकु आहे शकील, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां।